प्यारा साथियों, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैद। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अॼु सब खां पहिरियां त मां अवां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके बि टाइम कढी मुंहिंजे हिन वीलाग खे ॿुधो था, ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन वक़्तु कढी पंहिंजा मूंखे राया मोकिलिया आहिनि, मशवरा ॾिना आहिनि, सवाल मोकिलिया आहिनि। मां सभिनी जा सवाल नथो खणी सघां छो जो वक़्तु लिमिटेड आहे। मां चाहियां थो त मुख़्तसिर वक़्त में पंहिंजी ॻाल्हि खे कंप्लीट कयां, ऐं जेको असुलु मक़सदु आहे, जंहिं असुलु मक़सद ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो, उन खां मां हटां न, छो जो मौज़ू एॾा आहिनि, एॾियूं शयूं असांजूं विछड़ियल ऐं ख़राबु थियल आहिनि जो उन मौज़ू खां हटिजी थो वञा ईअं नेचुरली। सभ खां पहिरियां त अब्दुल फ़ताह चनो असांजो क़ाइम मक़ाम सदर जिए सिंध तहरीक जो, ऐं साईं मसूद शाह असांजो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी बि, मरकज़ी अॻुवाण बि, ॿिन्ही जो हिकिड़ो मिसाली किरदारु रहियो आहे क़ौमी तहरीक में। ॿिन्ही जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि असांखे उन्हनि ते फ़ख़ुरु आहे। पर्सनली मूंखे फ़ख़ुरु आहे त उहे मुंहिंजा साथी आहिनि, सचा साथी आहिनि, दोस्त आहिनि, ऐं जेसि ताईं उन्हनि खे आज़ादु नथो कयो वञे असां उन्हनि जी आज़ादी जे लाइ आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं ऐं कंहिं बि साज़िश जो शिकार न थींदासीं। केतिरा ई माण्हू आहिनि जेके अचानक सालनि जा साल गुम रहण खां पोइ यानी सियासी तौर ते असांजी क़ौमी तहरीक में के रहियल हूंदा, के क़ौमी तहरीक खां ॿाहिरि हूंदा, अचानक पोइ सुवाल कंदा, साईं हिननि जे लाइ तव्हां छा था कयो, या विच में हैदराबाद जे हिकिड़े दोस्त जेको आहे मुसलसिल मैसेज पे कया त साईं हुननि जी फैमिलियुनि जे लाइ कुझु कयो, उन्हनि जी फैमिलियुनि जे लाइ कुझु कयो। त अहिड़नि दोस्तनि खे रुगो अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे, दादा हिकिड़ो त तव्हां सालनि खां पोइ जाॻो था, तव्हांखे विच जी ख़बर ई न आहे त छा थियो छा न थियो, ऐं ॿी तव्हां जेके माण्हू चओ था साईं इन्हनि गुम थियलनि जी, ख़ासि तौर ते फ़ताह जी फैमिली जे लाइ कुझु कयो, हिन जे लाइ, बाबा तव्हां हैदराबाद में रहो था, तव्हां कॾहिं उन्हनि जी फैमिली ताईं पहुता आहियो? तव्हां कॾहिं उन्हनि जी फैमिलियुनि ताईं पहुता आहियो? तव्हां कहिड़ी ख़बर त असां जो वक़्तु कीअं थो गुज़रे, असां कहिड़े नमूने सां पिया हलूं? तव्हां जेके बि तमामु घणा दोस्त फेसबुक ते एक्टिविस्ट आहिनि, ॿाहिरि एक्टिविस्ट आहिनि, मशवरा बि तमामु घणा था ॾियनि, पर दिलि ते हथु रखी ॿुधायो त केतिरा माण्हू इन्हनि असांजे दोस्तनि जी आज़ादी जे लाइ जेके मुज़ाहिरा थियनि था, जेके क़ौमी कारकुन गुम आहिनि, भले कहिड़ी बि पार्टी जा आहिनि, सभु असांजा, सभु मुंहिंजा, उन्हनि जी आज़ादी जे लाइ जॾहिं मिसिंग पर्सन्स जे लाइ मुज़ाहिरा थियनि था त केतिरा माण्हू था अचनि, ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके वेही असां खां फेसबुक ते रुगो सस्ती शोहरत जे लाइ सवाल जवाब कनि था त साईं हिननि जे लाइ छा थियो, उन्हनि खे का ख़बर ई न आहे। बाबा फैमिलियुनि सां असां टच में आहियूं, असां पंहिंजे दोस्तनि सां टच में आहियूं, असां कंहिं बि दोस्त खे अॻु में बि अकेलो न छॾियो, हाणे बि न छॾींदासीं, न ई कोई असांजे इन्हनि दोस्तनि जूं फैमिलियूं कंहिंखां कुझु घुरनि थियूं। उन्हनि जी ईअं तज़लील न कयो। जेकॾहिं तव्हांखे का हमदर्दी आहे त उन्हनि जे दर ते वञी उन्हनि खां पुछा कयो, उन्हनि सां मिलो। जेकॾहिं हमदर्दी आहे तव्हांखे त अची उन्हनि जे मुज़ाहिरनि में बीहो, उन्हनि जी आज़ादी जी घुर कयो। जिते बि असां हूंदासीं उतो उन्हनि जो आवाज़ उथारींदासीं, जेको जिते बि हूंदो। अॼु मां तव्हांखां इजाज़त वठंदुसि त मां उर्दू में ॻाल्हायां, जीअं छो त पंजाब जो सहाफ़ी, पंजाब जो दानिश्वर, पंजाब जो एस्टेब्लिशमेंट जो माण्हू, वफ़ाक़ी सरकार जो माण्हू, फ़ौजी असांजी ॻाल्हि नथो सम्झे सिंधी में, त मां उर्दू में ॻाल्हाए उन्हनि खे सिंध जो आवाज़ ॿुधायां।
ہی میں تمام لوگوں جو بھی آج یہ میرا ویلاگ سن رہے ہیں، سب سے پہلے تو میں بات کروں گا کرونا پہ، کیونکہ ایک یہ بڑی پینڈیمک ہے، پوری دنیا اس کی زد میں ہے، اور میں یو ایس میں بیٹھا ہوں تو مجھے پتا ہے کہ اس وقت یو ایس اے میں کیا کیفیت ہے۔ میں ڈیٹا میں نہیں جانا چاہ رہا کیونکہ وہ بڑا وقت لے گا، لیکن ایک مثال دیتا ہوں کہ ساؤتھ کوریا کی ایک انفیکٹڈ عورت نے 6,000 لوگوں کو انفیکٹ کیا تھا، جسٹ ون لیڈی۔ اور ان گورنمنٹس نے جیسے ہی چائنا میں یہ چیز دیکھی، انہوں نے تمام اچھے اقدامات اٹھائے، انہوں نے لوگوں کو محدود کیا گھروں تک اور ان کے ٹیسٹ کیے، اس لیے ادھر تباہی کم آئی۔ لیکن یو ایس اے، اٹلی، اسپین، یو کے اور جو پاکستان میں بیٹھا ہوا ہے ایک آدمی جس کو بٹھایا گیا ہے، عمران خان اس کا نام ہے، اس آدمی کی نان سینس کی وجہ سے اب سب غریب لوگ سفر کریں گے۔ میں سندھ کے حوالے سے بات کروں گا، کیونکہ پاکستان بننے سے آج تک ان 72 سالوں میں جو ہمارے ساتھ ہوا ہے وہ کسی کے ساتھ نہیں ہوا ہوگا۔ اس ملک کو بنانے والے 3 قوتیں تھیں پاکستان کو۔ الیکٹڈ اسمبلی تھی سندھ کی، جس نے ریزولوشن پاس کیا، بنگال نے اس پہ اپنی مہر ثبت کی بنگالیوں نے، اور قادیانیوں نے بڑھ چڑھ کے حصہ لیا تھا۔ اس ملک نے جو قادیانیوں کے ساتھ حشر کیا ہے، کیونکہ قادیانی زیادہ تر پنجاب میں بستے ہیں، وہ تو ان کو پتا ہے، ساری دنیا کو پتا ہے۔ آپ نے جو بنگالیوں کے ساتھ کیا 70s میں، کیونکہ یہ ایک وبائی انٹرنیشنل ایک ڈیزاسٹر چل رہا ہے، تو میں آپ کو وہ بھولا سائیکلون والا ڈیزاسٹر یاد دلاتا ہوں جس نے 3 لاکھ سے زیادہ لوگ مار دیے تھے اس ٹائم پہ، اور پورے جو آج بنگلہ دیش ہے، اس وقت ایسٹ پاکستان تھا، اس کو تہس نہس کر دیا تھا۔ آپ کا فوجی حکمران یحییٰ کو یہ تکلیف نہیں ہوئی کہ وہ ادھر تک دورہ کر سکے۔ اسی طریقے سے جتنی بھی آفتیں سندھ اور بلوچستان پہ آتی رہی ہیں، وہ سندھ اور بلوچستان نے اپنے طور پہ خود اٹھائی ہیں، اور اس آفت میں بھی یہ ہے تو ایک وائرل چیز، لیکن اس میں بھی آپ لوگوں نے سندھ کو ختم کرنے کے لیے پلان بنا دیا ہے۔ آپ ہر ڈیزاسٹر سے، پنجاب ملٹری اسٹیبلشمنٹ ہر ڈیزاسٹر سے کمانا چاہ رہی ہے، اور اسی ڈیزاسٹر کو اپرچونٹی میں تبدیل کر رہی ہے اپنے لیے، ہمارے لیے نہیں، سندھیوں کے لیے نہیں، بلوچوں کے لیے نہیں، تھوڑا بہت پختون میں بھی جو آپ کے ساتھ ہیں۔ زائرین آئے شروع میں بلوچستان سے، آپ نے ادھر کوئی بھی ارینجمنٹ وفاق نے، ڈیزاسٹر مینجمنٹ نے نہیں کیے،
وہ چھوڑ دیا بلوچستان کی گورنمنٹ پہ، جس کو نہ وسائل تھے نہ کوئی ٹریننگ تھی، اور وہ آہستہ آہستہ سندھ میں آ گئے۔